सांगड़ मां ख़बर ॾींदा हलो त डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा ज़िले में बिजली चोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जी हिदायत कंदे चयो आहे त सांगड़ शहर समेत सॼे ज़िले में बिजली जी चोरी खे रोकण ऐं अदायगियुनि खे यकीनी बणाइण लाइ क़दम खंया वञनि। ॿी सूरत में मुलविस माण्हुनि ऐं अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिन अहिड़ो इज़हार अॼु संदसि ऑफिस में डिस्ट्रिक्ट इन्फोर्समेंट कमेटी फॉर एंटी थेफ्ट इलेक्ट्रिसिटी सांगड़ जे गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा चयो त वापडा जे कमकार में मुदाख़लत कंदड़ शख़्सनि जी निशानदेही कई वञे ऐं इन्हनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। हिन चयो त ज़िले मां बिजली जी चोरी जूं शिकायतूं वॾी तइदाद में मिली रहियूं आहिनि पर अॼु ताईं FIR जो अंग घटि आहे। इन करे शिकायतुनि जे अज़ाले लाइ फौरी क़दम खंया वञनि। ॿी सूरत में बिजली चोरी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वञे। हिन चयो त वफ़ाक़ी हुकूमत बिजली चोरी खे रोकण लाइ संजीदगी सां कमु करे रही आहे। इन सिलसिले में ज़िले जे हर तालुक़े जे AC खे हिदायत ॾिनी आहे त इहे बि बिजली चोरी ख़िलाफ़ कार्रवाई कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।